ओम शांति। अतिथि मूल्य तारीख 12/10/2023। मीठा मीठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार श्रीमते हलो त तव्हांजा सभु भंडारा भरपूर थी वेंदा, तव्हांजी तकदीर ऊंची थी वेंदी। प्रश्न आहे हिन कलयुग में कंहिं चीज जो दिवालो निकिरी चुकियो आहे? दिवालो निकिरण सां गति छा थी वई आहे? उत्तर आहे कलयुग में पवित्रता सुख शांति जो दिवालो निकिरी वियो आहे। इन करे भारत सुखधाम खां दुखधाम थी वियो आहे, हीरी खां कौड़ी जहिड़ो थी वियो आहे। ये खेल सॼो भारत ते ई आहे। खेल जे आदि मध्य अंत जो ज्ञान हाणे बाप असांखे ॿुधाइनि था। तकदीरवान सौभाग्यशाली ॿार ही हिन ज्ञान खे सुठी रीति समझी सघंदा। गीता भोलेनाथ का निरालो। ओम शांति। भगवान वाच्य आहे न, कहिड़ो भगवान आहे? भोलेनाथ शिव भगवान वाच्य। बाप भी समझाईंदा आहिनि, टीचर जो भी कम आहे समझाइण, सतगुरु जो भी कम आहे समझाइण। त बाप टीचर सतगुरु असांजो शिव बाप, शिव टीचर, शिव सतगुरु असांखे रोज रोज समझाइनि था। शिव बाबा खे सत बाबा चइबो न, भोलेनाथ भी चइबो न। शंकर खे भोलेनाथ न चईंदासीं, उन्हनि जे लाइ चई ॾींदा आहिनि अख खुलियईं त सृष्टि खे भस्म करे छॾियईं। भोलेनाथ भंडारी शिव खे ई चइबो न, अर्थात भंडारा भरपूर करण वारो आहे। कहिड़ो भंडारो? धन दौलत सुख शांति जो। बाप आया आहिनि पवित्रता सुख शांति जो भंडारो भरपूर करण। कलयुग में पवित्रता सुख शांति जो दिवालो थी दिवालो आहे न। छो जे रावण श्राप ॾिनो अथई, सभु शोक वाटिका में रोईंदा पीटदा रहंदा आहिनि। भोलेनाथ शिव वे सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज समझाईंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे त्रिकालदर्शी ठाहींदा आहिनि। असां ॿारनि खे भोलेनाथ बाबा त्रिकालदर्शी ठाहींदा आहिनि। ड्रामा खे त ॿियो कोई ॼाणंदो ई न आहे। माया बिल्कुलु ई बेसमझ ठाहे छॾियो अथई। भारत जो ई आहे हार जीत दुख सुख जो नाटक आहे न। भारत हीरे जहिड़ो सॉल्वेंट हुयो, हाणे कौड़ी जहिड़ो इनसॉल्वेंट आहे न। भारत सुखधाम हाणे दुखधाम थियो आहे। भारत हेवन हुयो, हाणे हेल थियो आहे न। हेल खां पोइ हेवन कीअं ठहींदो? उनजे आदि मध्य अंत जो ज्ञान सिवाय ज्ञान सागर जे कोई समझाए न सघे। इहा बि बुद्धि में निश्चय थियणो खपे। निश्चय हुननि खे थींदो जंहिंजी तकदीर खुलणी हूंदी। निश्चय हुननि खे थींदो जंहिंजी तकदीर खुलणी हूंदी। जो सौभाग्यशाली थियण वारा हूंदा। दुर्भाग्यशाली त सभी आहिनि। दुर्भाग्यशाली माना तकदीर बिगड़ी हुई, भ्रष्टाचारी आहे न। बाप अची करे असां सभिनि खे श्रेष्ठाचारी ठाहींदा आहिनि, परंतु हुन बाप खे बि कोई मुश्किल समझी सघंदो आहे। छो जी उन्हनि खे देह न आहे न, सुप्रीम आत्मा ॻाल्हाईंदी आहे। पावन आत्मायूं हूंदियूं आहिनि सतयुग में। कलयुग में सभी पतित आहिनि न। अनेक मनोकामना खणी करे जगदम्बा वटि ईंदा आहिनि। ॼाणदा कुझु बि न आहिनि, पोइ बि बाप चईंदा आहिनि जो जीअं जीअं भावना सां पूजा कंदा आहिनि त मां उन्हनि खे अल्प क्षण भंगुर जे लाइ फल ॾेई छॾंदो। बाबा चईंदा आहिनि जगदम्बा वटि वेंदा आहिनि, ॼाणदा कुझु बि न आहिनि, पोइ बि बाप चईंदा आहिनि जो जीअं भावना सां पूजा कंदा आहिनि उन्हनि जो, त मां उन्हनि खे अल्पकाल क्षण भंगुर जे लाइ फल ॾेई छॾंदो आहे। जड़ मूर्तियूं कॾहिं उन्हनि खे फल न ॾेई सघंदियूं आहिनि। फल ॾियण वारो अल्पकाल सुख ॾियण वारो मां ई आहियां। बेहद जे सुखदाता भी मां ई आहियां न। मां दुखदाता न आहियां, मां त दुख हरता सुख करता आहियां। तव्हां आया आहियो सुखधाम में वरसो, सुखधाम में स्वर्ग जो वरसो पाइण लाइ असां बाबा वटि आया आहियूं।
इनमें परहेज़गारी करणी आहे। बाप सम्झाईंदा आहिनि आदि में आहे सुख, पोइ मध्य में भक्ति मार्ग शुरू थी वेंदो आहे, त सुख पूरो थी पोइ दुख शुरू थी वेंदो आहे। पोइ देवी देवता वाम मार्ग में वेंदा आहिनि, विकारी मार्ग में किरी पवंदा आहिनि। जाता खां पोइ भक्ति शुरू थींदी आहे त आदि में सुख, मध्य में दुख शुरू थी वेंदो आहे ऐं अंत में त महान दुख आहे। बाप चवंदा आहिनि हाणे सर्व जो शांति ऐं सुखदाता मां ई आहियां, तव्हांखे सुखधाम में हलण लाइ तयार मां करां थो। बाबा असांखे सुखधाम में वठी वञण लाइ तयार था करनि, बाक़ी सभु हिसाब किताब चुक्तू करे शांति धाम में हली वेंदा। सजायूं त ॾाढी खाईंदा, ट्रिब्यूनल वेंदी न। बाबा सम्झायो अथई काशी में बि बलि चढ़ंदा हुया न। बाबा सम्झाईंदा आहिनि कि काशी में बि, बाबा चवंदा आहिनि कि काशी में बि बलि चढ़ंदा आहिनि। हाणे काशी में आहे शिव मंदिर, हुते भक्ति मार्ग में शिव बाबा जी यादि में रहंदा आहिनि। चवंदा आहिनि बसि हाणे असां तव्हां वटि अचूं था। ॾाढो रोई रोई करे शिव ते बलि चढ़ी वेंदा आहिनि, न त अल्पकाल क्षण भंगुर थोरो फल मिली वेंदो आहे। हिते तव्हां बलि चढ़ंदा आहियो अर्थात जीते जी शिव बाबा जो थींदा आहियो त 21 जन्मनि जो वरसो पाइण लाइ, 21 जन्मनि जो वरसो पाइण लाइ बाबा वटि बलि चढ़ंदा आहिनि। पोइ जो जेतिरो बलि चढ़े, बलि चढ़ण अर्थात पंहिंजो पुराणा सभु स्वभाव, संस्कार, संकल्प, तन मन धन जेको बि आहे उहो बाप जे अॻियां बलि ॾियण बाबा खे। पोइ बाबा असांखां वठी न वठंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि हाणे मन में उहो ई संकल्प हुजणा खपनि जीअं मां श्रेष्ठ मतो ॾियां, तव्हांजी बुद्धि में उहो ई मत हुजणी खपे जो मां ॾियां थो। तव्हांजो संस्कार मूं जहिड़ा हुजणा खपनि, तव्हांजो तन जी देखभाल, तन खे खाराइण पीआरण पाराइण सभु कुझु मुंहिंजी श्रीमत अनुसार हुजणो खपे। तव्हांजो धन मुंहिंजी श्रीमत अनुसार सफल थियणो खपे। इनखे चइबो आहे बलि थियण। इन जे बदिले असांखे 21 जन्मनि जे लाइ वरसो मिलंदो आहे। त जो जेतिरो बार अची करे बलि चढ़ंदो अर्थात पंहिंजो पुराणो सभु कुझु बाबा खे ॾेई करे बाबा अनुसार हलंदो आहे, पोइ हुनखे ओतिरो वरसो मिलंदो आहे। जीव घाट जी हिते ॻाल्हि न आहे, जीते जी बाबा मां तव्हांजो आहियां, बसि बाबा जे चए ते बाबा सां गॾु हलंदा हलो। उहो त शिव ते बलि चढ़ी वेंदा आहिनि, मरी वेंदा आहिनि, सम्झंदा आहिनि असां शिव बाबा जो ठही वेंदासीं, परंतु ठहींदा त न आहिनि। हिते त जीते जी बाप जो ठहिणो पए। गोद में आयो पोइ बाप जी मत ते हलणो पए। बाबा चवनि था तॾहिं श्रेष्ठ देवी ऐं देवता ठही सघंदासीं। तव्हां हाणे ठहो था न, कल्प कल्प तव्हां इहे पुरुषार्थ कंदा आया आहियो। इहे कोई नई ॻाल्हि न आहे। बाबा चवनि था इहे कोई नई ॻाल्हि न आहे। हर 5000 साल में हिकु बार बाबा ईअं ईंदा आहिनि। असां सभु कुझु बाबा खे ॾेई करे बाबा जी गोद वठंदा आहियूं। पोइ बाबा जी श्रेष्ठ श्रीमत अनुसार हली करे असां नर सां श्री नारायण, नारी सां श्री लक्ष्मी जहिड़ा ठही वेंदा आहियूं। दुनिया पुराणी थींदी आहे पोइ ज़रूर नई खपे न। भारत नयो सुखधाम हुयो, हाणे पुराणो दुखधाम थियो आहे। मनुष्य एतिरा पत्थर बुद्धि आहिनि जो इहे बि न सम्झंदा आहिनि कि सृष्टि त हिकु ई आहे, उहो सिर्फ़ नई ऐं पुराणी थींदी आहे। माया बुद्धि जो तालो लॻाए बिल्कुलु ई तुच्छ बुद्धि ठाहे छॾंदी आहे। इन करे ऑक्यूपेशन ॼाणण जी बिगर ई देवी देवताउनि जी पूजा कंदा रहंदा आहिनि। इनखे ब्लाइंड फेथ चइबो आहे न। देवियुनि जी पूजा में करोड़ों ख़र्च कंदा आहिनि। हाणे करनि था न, हाणे गणेश खां पोइ देवियूं शुरू थी। बाबा चवनि था करोड़ ख़र्च कंदा आहिनि, उन्हनि जी पूजा करे खिलाए पिलाए करे पोइ समुद्र में डुबोए ॾींदा आहिनि। त इहे गुड्डियुनि जी पूजा थी न, इन सां छा फ़ाइदो थींदो? केतिरो धूमधाम सां मल्हाईंदा आहिनि, ख़र्चो कंदा आहिनि। हफ़्ते पोइ जीअं शमशान में दफ़न कंदा आहिनि, उहो इहे पोइ सागर में डुबोए ॾींदा आहिनि।
भगवान वाच्य ये आसुरी संप्रदाय जो राज्य है मां ताकि दैवी संप्रदाय ठाया तो न बाबा के दैवी संप्रदाय ठाहे तो कोई के निश्चय वेण ॾाढो कठिन शुद्धि साकार में न दिखदा न आगा खां साकार में हुयो तो उनजे केतिरा फॉलोअर्स हुया उन्हनि खे सोने हीरे में वजन कंदा हुआ एतिरी महिमा कोई बादशाह जी भी न थी हूंदी त बात सम्झाईंदा आहिनि हिनखे अंधश्रद्धा चइबो आहे न शुद्धि स्थाई सुख त आहे न बस शोर शराबो थोड़ो मिलण जुलण थोड़ो अल्पकाल जी खुशी थींदी आहे थोड़ो मिलंदो आहे माण्हू वैसे त खुशियूं न मनाइनि वैसे त न ॻाल्हाइनि त हिननि जे बहाने मिलंदा आहिनि ॻाल्हाईंदा आहिनि बस बाक़ी त कुझु बि न आहे थोड़ो बहुत फल मिली वेंदो जो बाबा चईंदा आहिनि मां ॾींदा आहिनि ॾाढा गंदा बि हूंदा आहिनि वॾा वॾा आदमियूं सां वॾा वॾा पाप बि थींदा आहिनि बाबा चवंदा मतलब हिनमें अॼुकल्ह त भक्ति में भी ॾिसो तीर्थनि ते ऐं इहे सभु करण में ॾाढो गंद भी हूंदो आहे बाबा चवनि था पहिरियों त चलो भक्ति भी सतो प्रधान हुई हाणे त भक्ति भी तमो प्रधान थी वई आहे ॾाढा पाप भी थींदा रहंदा आहिनि बाप चईंदा आहिनि मां ग़रीब रिवाज आहे न ग़रीबनि सां एतिरो पाप न थींदो आहे हिन समय सभु पाप आत्मायूं आहिनि हाणे तव्हांखे बेहद जो बाप मिलियो आहे पोइ बि घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहियो हाणे असांखे बेहद जो बाप मिलियो आहे पोइ बि घड़ी घड़ी भुलिजी वेंदा अरे तव्हां आत्मा आहियो न आत्मा खे बि कॾहिं कोई न ॾिसी सघंदो सम्झंदा आहिनि सितारो मिसल भ्रुकुटी जे विच में रहंदो आहे जॾहिं आत्मा निकिरी वेंदी आहे त शरीर खलास थी वेंदो आहे न जॾहिं आत्मा निकिरी वेंदी आहे त शरीर खलास थी वेंदो आहे आत्मा स्टार मिसल आहे त ज़रूर मुंहिंजो आत्मा जो बाप बि असां जहिड़ो ई हूंदो न स्टार मिसल परंतु सुख सागर शांति जो सागर आहे न निराकार वस्तु कीअं ॾे ज़रूर भ्रुकुटी जे विच में अची करे वेही करे असांखे सभु ज्ञान सम्झाईंदो असांखे नॉलेज ॾींदा न कंहिंजी भ्रुकुटी जे विच में ईंदा ब्रह्मा बाबा जी भ्रुकुटी जे विच में अची करे असांखे ज्ञान ॾींदा आहिनि न बाबा आत्मा हाणे ज्ञान धारण करे दुर्गति खां सदगति में वञे थी न हाणे जो कंदो सो पाईंदो बाप खे यादि न कंदव त वरसो न पाईंदव बाबा अगर मूंखे यादि न कंदव त तव्हांखे स्वर्ग जो वरसो न मिली सघंदो त असांखे बाबा खे यादि करणो आहे बाबा जो श्रेष्ठ मथे हलणो आहे तॾहिं मथे हलंदासीं तॾहिं त असांजो स्वभाव संस्कार चेंज थींदा न तॾहिं असां स्वर्ग जो वरसो असांखे मिली सघंदो आहे कोई के आसमान वरसो पाइण लाइक न ठाहींदा आहियो त सम्झबा आहिनि पाई पैसे जो पद पाईंदा मतलब खुद भी धारण करणो आहे खुद भी ठहणो आहे ॿियनि खे भी ठाहिणो आहे न शिष्टाचारी ऐं भ्रष्टाचारी कंहिंखे चइबो आहे ये बाप भी सम्झाईंदा आहिनि बाप में भी भारत में भी शिष्टाचारी जेसिताईं थी करे विया न ॻाईंदा भी आहिनि न हेवनली गॉड फादर परंतु ॼाणंदा न आहिनि कि हेवनली गॉड फादर कॾहिं अची करे सृष्टि खे हेवन ठातो हुई तव्हां ॼाणंदा आहियो सिर्फ़ पूरो पुरुषार्थ न कंदा आहियो उहो भी ड्रामा अनुसार थियणो आहे जेतिरो जंहिंजी तकदीर में हूंदो वो कीअं बि करे पुरुषार्थ जरूर हुन खां थींदो चाहे घर वेही करे लेकिन जेको जंहिंजी तकदीर में हूंदो न उहा आत्मा अवश्य पुरुषार्थ करे पंहिंजो पद प्राप्त करे वठंदी बाबा सां अगर कोई पुछे त बाबा झट ॿुधाए सघे कि हिन चलन में अगर तव्हांजो शरीर छुटिजी वञे त तव्हां इहे पद पाईंदव परंतु पुछण जी भी हिम्मत कोई न रखंदा आहिनि बाबा चवनि था परंतु पुछण जी भी हिम्मत कोई न रखंदा आहिनि जो सुठो पुरुषार्थ कंदो उहो सम्झी सघंदो असां केतिरो अंधनि जी लाठी ते ईंदा आहियूं बाप भी समझी वेंदा आहिनि इहो सुठो पद पाईंदो इहो ॿार कुझु भी सर्विस न कंदो बाबा भी ॿारनि जी सर्विस सां पंहिंजे ॿारनि जी पुरुषार्थ तो समझी वेंदा आहिनि कि केरु सुठो पद पाईंदो ऐं केरु सर्विस नथो करे त हुते वञी करे दास दासी ठहींदा बाबा चवनि था
झाड़ू आदि लगाइण वारा भी त हुजणा खपनि। श्री कृष्ण जी पालना करण वारा, महारानी जो श्रृंगार करण वारा, दास दासियूं भी हूंदियूं आहिनि। ॾिसो, कोई दासी झाड़ू कढंदी, कोई दासी श्रृंगार कंदी, त सभु टाइप जा माण्हू खपनि। उहा आहे पावन राजाई, इहा आहे पतित राजाई। त बाबा चवनि था पतित राजायूं पावन राजाउनि जे मंदिर में वञी करे उन्हनि जी पूजा कंदा आहिनि। ॼाणदा कुझु बि न, लेकिन वञी करे उते वञी पूजा कंदा आहिनि। महाराज बाबा चवंदा आहिनि कि बिरला मंदिर में केतिरो वॾो आहे न, बिरला मंदिर केतिरा लक्ष्मी नारायण जा मंदिर ठाहींदा आहिनि, परंतु ॼाणदा न आहिनि कि लक्ष्मी नारायण केरु आहे, पोइ उन्हनि जो केतिरो फ़ाइदो, पोइ उन्हनि खे केतिरो फ़ाइदो मिलंदो। तो पर ॼाणदा ई न आहिनि, ईअं ई वेंदा आहिनि त उन्हनि खे फ़ाइदो न मिलंदो, लेकिन ॼाणनि की केरु आहे। जीअं गांधी जी जे बारे में ॼाणदा आहिनि त हुन जे बारे में ॿुधंदा आहिनि, ईअं देश भक्ति कई, देश भगत हुयो, इन आज़ाद कराई, त जोश ईंदो न माण्हुनि खे। ये हिस्ट्री में पढ़ी करे, सभु चीजूं पढ़ी करे त माण्हुनि में जोश ईंदो आहे, त चवंदा आहिनि कि हा मां बि देश जे लाइ लड़ंदमि, मां बि ईअं कंदमि। त लक्ष्मी नारायण जी देवी देवताउनि जी पूरी बायोग्राफी न पतो आहे, इन करे उन्हनि खे उहा संकल्प ई न ईंदो आहे कि असां बि अहिड़ो ठहूं। अल्पकाल जो सुख बसि वञी करे मिलंदो आहे, बसि दर्शन करे हली आयासीं। लेकिन ये स्वर्ग जा महाराजा महारानी हुया, ऐं इन्हनि ये पद कीअं प्राप्त कयो, इन्हनि जे राज्य में छा छा हुयो, कीअं इन्हनि जे राज्य में सभु सुख शांति ख़ुशी सां रहंदा हुया, इन्हनि खे ॾियण वारो केरु, ये सभु ॼाणनि कीअं इन्हनि पुरुषार्थ कयो, ये सभु ॼाणनि त उन्हनि खे फ़ाइदो बि थिए, उन्हनि खे बि लॻे कि हा असां बि ईअं रहंदासीं, असां बि पंहिंजी घर गृहस्थी कीअं सुख शांति में सुख शांति रीति हलाईंदासीं। जगदम्बा वटि वेंदा आहिनि, ये थोड़ी ॼाणदा आहिनि कि जगदम्बा ही लक्ष्मी ठहंदी। हाणे जो जगदम्बा जो पूरी सभिनि खे ज्ञान ॿुधाईंदी हुई, उहो ई वञी करे सतयुग जी महारानी ठहंदी। बाबा चवनि था हिन समय त जगदम्बा खां विश्व जी, जगदम्बा सां विश्व जी सभु मनोकामना पूरी करो था न, विश्व जो राज्य वठो था न। जगदम्बा असांखे पढ़ाए थी न, जगदम्बा असां सभिनि खे पढ़ाए थी, मम्मा सभिनि खे पढ़ायो हुई न, उहो ई पोइ वञी करे लक्ष्मी ठहंदी। तेसां ई पोइ वर्ष वर्ष भीख मांगदा आहिनि। केतिरो फ़र्क़ु आहे न। हाणे जगदम्बा ठही करे बाबा जो ज्ञान ॿुधी करे पूरे विश्व खे दान कंदा आहिनि, पोइ उहो ई सतयुग जी महारानी श्री लक्ष्मी ठहंदी। पोइ उहो उन खां ई पोइ भक्ति मार्ग में माण्हू धन जी भीख मांगदा आहिनि, लेकिन ॾियण वारो बाबा ई आहे। लक्ष्मी कीअं न चईंदा कि असांखे ॿार ॾे या बीमार दूर कर, न, लक्ष्मी सां सिर्फ़ धन मांगदा आहिनि, नाम ई आहे लक्ष्मी पूजन। जगदम्बा सां त ॾाढो कुझु मांगदा आहिनि ऐं सभु मनोकामना पूरी करण वारी आहे, उहा सभु मनोकामना पूरी करण वारी। छो लक्ष्मी जी दुनिया में दुख शांति हूंदो ई न, उते त सदा सभु सदन सां संपन्न हूंदा, सभी धन सुख शांति ख़ुशी सां संपन्न आत्मा ई हूंदी न। त सोचदा आहिनि लक्ष्मी जे राज्य में ॾाढो धन हुयो, त असां बि उन्हनि खां धन मांगू। त हाणे जगदम्बा त बाबा जगदम्बा जा जो बम्मा आहे, वो तो बाबा जो ज्ञान ॿुधी करे सभिनि जो दुख शांति सभिनि जो दूर करे सभिनि खे सुख शांति ॾे थी न। बाबा चवनि था कि हाणे जगदम्बा उहो सभु मनोकामना पूरी करण वारी आहे। हाणे तव्हांखे जगदम्बा सां मिलंदी आहे स्वर्ग जी बादशाही। हाणे जगदम्बा सां मिलंदी आहे स्वर्ग जी बादशाही। लक्ष्मी सां हर वर्ष कुझु न कुझु धन मिलंदो ई मिलंदो आहे, तॾहिं त हर वर्ष कुझु पूजा आदि कंदा आहिनि। सम्झंदा आहिनि धन ॾियण वारी लक्ष्मी आहे न। धन सां पोइ पाप कंदा रहंदा आहिनि, धन प्राप्ति करण लाइ बि पाप कंदा आहिनि, मांगदा आहिनि धन लक्ष्मी सां, लेकिन पोइ धन प्राप्त करे पाप कंदा आहिनि ऐं धन जी प्राप्ति जे लाइ बि हाणे पाप करणो पवंदो आहे। हाणे त ॿारनि खे मिलंदी आहे अविनाशी ज्ञान रत्न मिलंदा आहिनि, जंहिंसां असां मालामाल थी वेंदा आहियूं।
जगदम्बा से स्वर्ग जी राजाई मिलदी है ना, जगदम्बा से असांखे स्वर्ग जी राजाई मिलदी आहे, हुते पाप हूंदो न आहे। जगदम्बा से असांखे स्वर्ग जी राजाई मिलदी आहे, हुते पाप हूंदो न आहे। केतिरी सम्झ जी ॻाल्हि आहिनि, कोई त सुठी रीति सम्झंदा आहिनि, कोई त कुझु सम्झंदो ई न आहे। छो जे तकदीर में न आहे न, श्रीमत ते न हलंदा त श्रेष्ठ थोड़ी ठहींदा। बाबा चईंदा आहिनि कोई त सम्झंदो ई न आहे, छो जी तकदीर ई न आहे उन्हनि जी, त श्रीमत ते न हलंदा आहिनि त श्रेष्ठ न ठहींदा आहिनि, पोइ पद भ्रष्ट थी वेंदो आहे। सॼी राजधानी स्थापना थिए थी, हिनखे सम्झणो आहे। गॉड फादरली हेवनली किंगडम स्थापना थी थिए हिते। गॉड फादर हेवनली किंगडम स्थापना थी थिए, पोइ भारत हेवन थी वेंदो न, पोइ भारत हेवन थी वेंदो। इनखे चइबो आहे कल्याणकारी युग। ये आहे ॾाढे ज्यादा खां ज्यादा ये 100 वर्ष जो ई ईंदो आहे, ऐं सभी युग 1250 वर्ष आहिनि। अजमेर में वैकुंठ जो मॉडल बि आहे बाबा चवनि था। दिखलाईंदा आहिनि स्वर्ग कीअं हूंदो आहे। स्वर्ग त ज़रूर हिते ई हूंदो न, थोरो बि ॿुधो त स्वर्ग में अची वेंदो, परंतु पढ़दा न त जीअं भील प्रजा भी नंबरवार हूंदी आहे न हुते, परंतु हुते गरीब साहूकार सुख में रहंदा आहिनि। हिते त दुख ई दुख आहे न। भारत सतयुग में सुखधाम हुयो, भारत सतयुग में सुखधाम हुयो, कलयुग में दुखधाम थियो आहे। ये वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थियणी आहे। गॉड हिकु आहे, वर्ल्ड भी हिकु आहे। नई वर्ल्ड में पहिरियों भारत हुयो, हाणे भारत पुराणो थी वियो आहे, जेके पोइ वापसि नयो ठाहिणो आहे। ये वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी ईअं रिपीट थींदी रहंदी आहे। ॿियो कोई हिन ॻाल्हियुनि खे न ॼाणंदो आहे, ॿियो कोई हिन ॻाल्हियुनि खे न ॼाणंदा आहिनि। सभु त हिकु जहिड़ा न हूंदो न, मर्तबो हुते बि रहंदा आहिनि। कोई महाराजा महारानी ठहींदा, कोई प्रजा, कोई दासदासी, मर्तबो हुते बि हूंदो, लेकिन हुते सुख हूंदो आहे। हुते सिपाही माण्हू हूंदा न आहिनि, छो जी हुते डर हूंदो न आहे। हिते त डर आहे, इन करे सिपाही आदि बि रखंदा आहिनि। भारत में टुकड़े टुकड़ा करे छॾिया अथनि, सतयुग में पार्टीशन न हूंदी। बाबा चवंदा सतयुग में पार्टीशन न हूंदी। लक्ष्मी नारायण जो हिकु ई राज्य हलंदो, हिकु ई राज्य हलंदो, पाप कोई हूंदो न आहे। हाणे बाप चए थो ॿार मूंखां सदा सुख जो वरसो वठो, मुंहिंजी मत ते हली करे सुख जो वरसो वठो। सदगति जो मार्ग हिकु बाप ई ॾेखारींदा आहिनि। इहा आहे शिव शक्ति सेना जो भारत के स्वर्ग ठाहींदी आहे। ये तन मन धन सभु हिन सेवा में लॻाईंदा आहियो न तव्हां। बाबू चईंदा आहिनि हुन बापू जी कृष्ण खे भॻाई। इहे ड्रामा में हुयो, परंतु हुननि सां कोई सुख त न मिलियो। इहो मिलंदो, इहो थींदो, मिलणो त सिर्फ़ु हिकु बाप सां ई आहे, बाक़ी सभु त ख़तम थी वेंदा। चईंदा आहिनि बर्थ कंट्रोल करो, हुनजे लाइ मथो मारदा रहंदा आहिनि, थींदो त कुझु बि न। हाणे थोरी लड़ाई शुरू थी त फेमन पइजी वेंदो, हिकु ॿ में मारामारी थी वेंदी। बाबा चईंदा आहिनि अचण वारे समय में अनाज जे लाइ माण्हू लड़दा, हिक ॿिए खां अनाज छीने वेंदा। अच्छा मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। संजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे, रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार जीते जी बाप ते बलि चइणो आहे, अर्थात बाप जो ठही करे बाप जी श्रीमत ते हलणो आहे न। आप समान ठाहिण जी सेवा करो, आप समान ठाहिण जी सेवा करो। ॿियो आहे अविनाशी ज्ञान रतन जो दान करे जगदम्बा समान सर्व जी मनोकामना पूर्ण करण वारी ठहिणो। अविनाशी ज्ञान रतन जो दान करे जगदम्बा समान सर्व जी मनोकामना पूरी करण वारो ठहिणो आहे।
हाणे जगदम्बा जो रूप धारण करणो आहे, सतयुग में श्री लक्ष्मी जो रूप धारण करणो आहे। पोइ भक्ति मार्ग में असांजी जड़ चित्रनि जे अॻियां माण्हू जो असां खां मांगदा आहिनि, लक्ष्मी खां बाबा ई ॾींदा, लेकिन पोइ उहो स्वरूप बि असांखे धारण करणो आहे। हाणे जगदम्बा हाणे संगम युग ते जगदम्बा जो रूप पहिरियों एॾो देवियुनि जी पूजा न थींदी हुई, हाणे थी थिए। हाणे असांजो इहो पाठ ॾाढो फेमस आहे। पोइ सत्संग में त लक्ष्मी जो रूप हूंदो, पोइ भक्ति मार्ग में लक्ष्मी खां धन मांगता बाबा चवंदा। अच्छा वरदान है, सेवा इनमें सदा सहयोगी थई सहज योगी जो वरदान प्राप्त करण वारा विशेषता संपन्न ठो। ब्रह्मण जीवन विशेषता संपन्न जीवन, ब्रह्मण ठहण अर्थात सहज योगी भव जो वरदान प्राप्त करण, ये सभिन का पहिरियों जन्म जो वरदान आहे। सहज योगी ठो, हिन वरदान की बुद्धि में सदा याद रखो, ये वरदान के जीवन में लाइणो आहे। बाबा चवंदा इन वरदान के बाबा जी सेवा में मददगार थी करे, सहयोगी थी करे, सहज योगी। अगर असां बाबा जी कार्य में मददगार थींदासीं त जॾहिं बाबा ई बाबा याद ईंदो, त ये सहज योग आहे। त बाबा चवंदा इन वरदान के बुद्धि में सदा याद रखो, ये आहे वरदान के जीवन में लाइण। वरदान के चईंदा न असांखे वरदान, लेकिन वरदान फलीभूत कॾहिं थींदो जॾहिं असां उनखे असां जीवन में लाईंदासीं। वरदान के कायम रखण जी सहज विधि आहे सर्व आत्माउनि जे प्रति वरदान की सेवा में भी लगायो, सभिनि खे वरदान ॾियो सहज योगी भव। सेवा में सहयोगी ठहण ही सहज योगी ठहण, सभिनि खे वरदान ॾियो, सभी शांत थी वञनि, सुखी थी वञनि, सभी आत्मायूं बाबा खे पहचाने वञनि, सभिनि जी तकदीर खुली वञे। त हिन वरदान की स्मृति में रखी विशेषता संपन्न ठहो। बाबा चवंदा स्लोगन असांजे मस्तक जी मणि द्वारा स्वयं जो स्वरूप और श्रेष्ठ मंजिल जो साक्षात्कार कराइण ही लाइट हाउस है। असांजे मस्तक सां मणि, असांजे मस्तक जी मणि द्वारा स्वयं जो स्वरूप आत्मिक स्वरूप और श्रेष्ठ मंजिल जो साक्षात्कार कराइण मतलब परम धाम और जीवन मुक्ति धाम, इन जो साक्षात्कार कराइण ही लाइट हाउस ठहणो। अच्छा ओम शांति। बाबा की याद करो।